नाज़रीन, ठारूशाह शहर में हर साल जियां हिन साल भी मुहर्रमुल हराम की मुनासबत से थैलेसीमिया मर्ज़ में मुब्तला ॿारनि लाइ हुसैनी ब्लड डोनेशन नवाब शाह तरफा रत के अतिये की कैंप लगाई वई। वधिक तफ़सील ॾिसूं था अख्तियार अली सोलंकी जी रिपोर्ट में। ठारूशाह शहर में हर साल जियां हिन साल भी मुहर्रमुल हराम के मुनासबत से मजहबी और समाजी अगवान सैयद इम्तियाज़ शाह बुखारी के ताउन से इमाम बारगाह बाब अबू तालिब ठारूशाह में हुसैनी ब्लड डोनेशन नवाब शाह तरफा थैलेसीमिया के मासूम ॿारनि लाइ एक रोज़ा रत के अतिये की कैंप लगाई वई। कैंप में आयल ब्लड डोनरन जो मुख्तलिफ चकासूं करे थैलेसीमिया के मासूम ॿारनि लाइ रत जो अतियो वरतो वियो। उन ही हवाले से हुसैनी ब्लड डोनेशन के अगवानन आवाज़ टीवी से ॻाल्हाईंदे चयो त ही ब्लड डोनेशन कैंप जेका है असां हर साल लगाईंदा आहियूं 11 मुहर्रम ते। थैलेसीमिया एक अहिड़ो मर्ज़ है जैमें 15 ॾींहंनि में हिकिड़ी बॉटल ज़रूर लगंदी आहे, न त ॿी सूरत में जेको आहे सो ॿार जेको आहे सो उनजी हयाती ज़ाया थी वेंदी आहे। लगाईंदा आहियूं ताकि असांजो सदका जारिया थिए। जहिड़े नमूने सां मोमिनीन जेको आहे सो खून ज़ंजीरुनि के ज़रिए सां चाकुनि के ज़रिए सां वहाइनि था। हर साल जियां हिन साल भी थैलेसीमिया के मासूम ॿारनि जे लाइ एक रोज़ा रत जे अतिये जी कैंप असांजी अॼु ठारूशाह इमाम बारगाह में लगाई वई आहे। हीअ असांजी कैंप साईं सैयद इम्तियाज़ अली शाह साहब के ताउन से लगाई वेंदी आहे। त थैलेसीमिया सेंटर नवाबशाह में हिन वक्त 2500 खां मथे ॿार रजिस्टर थी चुका आहिनि। उन्हनि मां हर रोज़ असां वटि 150 पौणा 200 ॿार अचनि था। उन्हनि खे थैलेसीमिया सेंटर नवाबशाह में फ्री में रत, फ्री में दवाऊं, खाधो पीतो ऐं लेबॉरेटरी टेस्टूं हर एक शइ उनखे मुफ्त में फराम कई थी वञे। आप सबसे अपील है कि ज़्यादा से ज़्यादा ब्लड डोनेट करें ताकि हम जो है मासूम बच्चों की जानें बचा सकें। हम ब्लड डोनेट करने से पहले हम यहाँ आपकी सारी टेस्टें करेंगे, एचपी चेक करेंगे। अगर आपकी एचपी पूरी होगी, टेस्ट क्लियर होंगे, हेपेटाइटिस बी, सी, मलेरिया हर चेक करेंगे। अगर वो आपका सारी रिपोर्ट्स क्लियर होंगी तो हम आपका ब्लड लेंगे। थैलेसीमिया हूंदा सैयद इम्तियाज़ अली शाह जे निगरानी में हिते हर साल लगंदी है, जैमें काफ़ी मानू रत अतियो कंदा आहिनि। रत इहो अतियो जेको थींदो आहे इहो मौसूम ॿार जेके नंढा ॿार हूंदा आहिनि जिन खे ब्लड पंहिंजो कुदरती तौर न ठहंदो आहे, उन्हनि खे हर 15 ॾींहं 8 ॾींहं बोतल के ज़रिए चाढ़णो पवंदो आहे, जे न त हुननि जी हयाती बचणु मुश्किल आहे। अगवानन जो इहो बि चवणु हो त थैलेसीमिया सेंटर नवाबशाह में 2500 खां मथे थैलेसीमिया जा मासूम ॿार रजिस्टर्ड आहिनि, जंहिंमां 150 खां 200 ॿार अचनि था। उन्हनि खे थैलेसीमिया सेंटर नवाबशाह में रत, खाधो ऐं दवाऊं मुफ्त फराम कयूं वञनि थियूं। कैमरा टीम सां गॾु अख्तियार अली सोलंकी, आवाज़ टीवी, ठारू।